ख़बर शामिल कयूं था भरिया रोड में करोड़नि रुपयनि जी लागत सां मंज़ूर थियल गर्ल्स डिग्री कॉलेज जी बिल्डिंग मुकमल न थियण ऐं कम में नाक़स मटीरियल इस्तेमाल ऐं कम रोलड़े जो शिकार थियण ख़िलाफ़ सिंध सुजाग तंज़ीम जे सॾ ते गर्ल्स डिग्री कॉलेज जी तामीर थींदड़ बिल्डिंग अॻियां लाला एजाज़ पठान, आशिक़ बिरोही, अब्दुल मजीद कीरियो, अरशिद चौहान, बशीर अहमद बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 10 साल गुज़री वञण बावजूदि भरिया रोड डिग्री कॉलेज जो कमु मुकमल नाहे थी सघियो, जॾहिं त डिग्री गर्ल्स कॉलेज भरिया रोड जे 2013 जे दौरान डिग्री कॉलेज में प्रिंसिपल ऐं ॿियो अमलो मुक़ररु कयो वियो। कॉलेज लाइ फर्नीचर ऐं ॿियो सामान पिणु ॾिनो वियो। लखें रुपयनि जो फर्नीचर ॿियो सामान गुम आहे। अॻुवाणनि तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त गर्ल्स कॉलेज जी बिल्डिंग जो कमु जल्द मुकमल करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।